अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 24 फरवरी ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:30 ऐं असांजी कम वारी माई हाणे आई आहे। ॾाढी देरि करे आई आहे, इन करे हर कम में देरि थींदी हाणे। ऐं मां सुबुह खां पंहिंजो जेके बि रूटीन जा कम हूंदा आहिनि उहे कया आहिनि ऐं इलाही देरि वेही मां सभिनी कमेंट्स जा जवाब ॾिना जेके मुंहिंजे वीडियोज़ ते अचनि था। तव्हां पाण बि चेक करे सघो था त केतिरा सारा कमेंट्स हूंदा आहिनि, उन्हनि खे डिटेल में पढ़णु ऐं वरी डिटेल कमेंट जो डिटेल में जवाबु ॾियणु इलाही टाइम लॻी वेंदो आहे। सो इहो कमु बि करे चुकमि। हाणे आयमि थोरो ॿाहिरि ऐं अखियूं थधियूं करणु, दिलि ख़ुशि करणु ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे हिते बीहंदे, हिननि सां ॻाल्हाईंदे, हिननि खे ॾिसंदे ऐं नंढियूं नंढियूं शयूं डेकोरेट कंदे। इहे ई मुंहिंजा शौक़ु आहिनि। अंदाज़ो तव्हां सभिनी खे थी वियो हूंदो। बसि कॾहिं कॾहिं मां कुझु ॻाल्हियूं रिपीट न करे कंदी आहियां जो की नवां माण्हू बि शामिलु थी विया हूंदा आहिनि मुंहिंजे हिन यूट्यूब फैमिली में, इन जे करे। सो बसि व्लॉग जी शुरूआति कई अथमि, उनखां अॻियां जेको जेको थींदो यकीननि उहो तव्हां सां शेयर थींदो। मां तव्हां सां ज़िक्र कयो हो पंहिंजे कहाणियुनि जो किताब जो, जेके ॿारनि जे लाइ मूं कहाणियूं लिखियूं। उनजो उनवान आहे पे पहाका काफ़ कहाणियूं, पहाकनि ते मुश्तमिल ॿारहणियूं कहाणियूं। ठीकु आहे। सो एज़ टीचर मां हमेशह महसूसु कयो त ॿार जेके हूंदा उहे न कंदा हुआ, सम्झंदा न हुआ पहाका चङी तरह सां। त पोइ मूं जेके आहिनि उहे कोशिशि कई त हिननि ते मां पहाकनि ते कहाणियूं लिखां। ऐं मां क्लास में इहा एक्टिविटी कराई बि हुई, ॿारनि खां कराईंदी रहंदी हुअमि। त काई पहाको ॾेई चवणी ॾेई पोइ चवंदी हुअमि त हिन जो इहो टॉपिक आहे, हिन ते कहाणी लिखो। सो ही आहिनि कुझु कहाणियूं ऐं पहाका थोरा मां तव्हांखे थोरा 2-3 थी ॿुधायां। पहिरीं इंतिसाब आहे, पहिरीं हीअ त पढ़ो, पोइ पहाका आहिनि। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, आई टांडे लाइ थी वेठी बोरसियाणी, गिदड़ ड्राख न पुॼे चवे थू खटा, धकण धीअ खे त सिखे नुंहुं, जहिड़ा कान तहिड़ा बचा। सो इहे टोटल आहिनि 40 कहाणियूं। ठीकु आहे, टोटल 40 कहाणियूं आहिनि। इन मां कुझु कहाणियूं जेके आहिनि मुंहिंजूं छपजी चुकियूं आहिनि कींझर मैगज़ीन में, ऐं कुझु कहाणियूं मां यूट्यूब ते पाण पढ़ियूं आहिनि ॿारनि जे लाइ, स्टोरी टेलिंग कई आहे। ठीकु आहे। सो इंतिसाब ॾिसो हिन जो। पंहिंजे चइनी ॿारनि सुरहाण, सुगंध, अली मेहराण ऐं तारिक जे नाले, जेके हाणे कहाणियूं ॿुधण खां त घणा वॾा थी विया आहिनि, पर जिन खे कहाणियूं ॿुधाईंदे ॿुधाईंदे मूंखे कहाणियूं ठाहिण ऐं लिखण जो हुनुरु अची वियो। सो हीअ ऑफिशियली अञा पब्लिश कोन थियो आहे, पर हीअ रिकॉर्ड ते आहे किताब। इहो नालो कोई जेको कॉपी नथो करे सघे छो त इहो कॉपीराइटेड आहे। ऐं उनखां सवाइ हिन में जेके कहाणियूं आहिनि ऐं उन में तव्हांखे ॾेखारियां, हे ॾिसो हिन ते मूं निशान हयो आहे ये ऐं टे ऐं काफ़। काफ़ माना कींझर, माना हीअ कहाणी मुंहिंजी कींझर मैगज़ीन में छपी आहे। ये ऐं टे यूट्यूब, यानी इहा कहाणी मां यूट्यूब ते बि ॿुधाई आहे। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, या जेको ॿियनि लाइ खॾ खणंदो सो पाण हुन में किरंदो। अहिड़ी तरह हीअ ॿी कहाणी आई टांडे लाइ थी वेठी बोरचाणी, हिन ते बि काफ़ बि लिखियलु आहे, ये टे बि लिखियलु आहे, यानी कींझर मैगज़ीन प्लस यूट्यूब ते मां इहा शेयर कई आहे। हीअ ॾिसो इलाही सारियूं कहाणियूं ऐं इलाही सारियूं मुंहिंजूं हितां ॾिसंदव जिते बि ये टे ऐं काफ़ लिखियलु आहे। हीअ सभु मुंहिंजूं छपियल बि आहिनि ऐं मां पाण जेके आहिनि स्टोरी टेलिंग कई आहे त उन में बि ॿुधायूं आहिनि। हीअ यूट्यूब ते आहे, यानी हीअ कींझर में न छपी आहे। सो बहरहाल इहो मुंहिंजो हिकिड़ो आहे प्रोजेक्ट जेको मां चाहींदमि त कॾहिं न कॾहिं पब्लिश थिए। फ़िलहाल मूं वटि पैसा कोन्हनि। इहो मां कंपटीशन में मोकिलियो हो, नेशनल बुक फाउंडेशन जे तरफ़ां थियो हो। सो उन्हनि मूंखे एप्रिसिएशन जो सर्टिफिकेट ॾिनो। हीअ आहे सर्टिफिकेट, नेशनल बुक फाउंडेशन ऐं मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, सर्टिफिकेट ऑफ कमेंडेशन अवॉर्डेड टू नसरीन ताहिर वफ़ाई। सो ही किताब ईडियम बेस्ड स्टोरीज़, प्रमोशन ऑफ चिल्ड्रन लिटरेचर 2008-09। ठीकु आहे। ही उन वक़्त जो मूंखे मिलियल आहे। सो मां ॾाढी मुंहिंजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। एप्रिसिएशन बि वॾी ॻाल्हि आहे, पार्टिसिपेशन वॾी ॻाल्हि आहे। केरु एतिरी हिमत करे, एतिरो कमु करे। मां त खटण खे यकीन कयो एॾी अहमियत न ॾींदी आहियां जेतिरी मां पार्टिसिपेशन खे ॾींदी आहियां। त मूं ही पार्टिसिपेट कयो ऐं मूंखे ही हुननि जेको आहे सर्टिफिकेट ॾिनो। मुंहिंजे लाइ इहा तमामु वॾी हिकिड़ी अचीवमेंट आहे, माइलस्टोन आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में। इहो लिखणु पढ़णु मुंहिंजो शौक़ु रहियो आहे। ॿारनि लाइ लिखणु मूंखे ॾाढो वणंदो आहे, छो त मां पंहिंजे ॿारनि खे हमेशह कहाणियूं ॿुधाईंदी हुअमि, बैत ठाहे ॿुधाईंदी हुअमि। इन करे मूं अहिड़े क़िस्म जा किताब बि लिखी वरिता। सो सोचियमि त अॼु इहो बि हिकिड़ो तव्हां सां मां जेको मुंहिंजो ऑनर आहे, मुंहिंजो फ़ख़्रु आहे, मां तव्हां सां शेयर कयां।
मां हिते पंहिंजो सामान जमा कयो आहे। हिन महिल 12 थिया आहिनि ऐं मुंहिंजो ट्राईपॉड बि रेडी आहे, मुंहिंजो सभु शयूं रेडी आहिनि। मां हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत वॉल डेकोर थी ठाहियां ऐं जेको मां पंहिंजे हुनरमंद हथ किताब में ॾेखारे चुकी आहियां, तव्हां सां शेयर कयां। हीअ आहे फ्रेम, हिकिड़ो भित ते हणण जे लाइ हिकिड़ो फ्रेम आहे जेको मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बटणनि सां डेकोरेट थियल आहे। सो इहो मां अॼु कंदमि शेयर ऐं हिन किताब में मां इहो सेखारियो आहे। मां तव्हां सां प्रॉमिस कयो हो त हिन किताब मां तव्हां सां कुझु शयूं जेके आहिनि, कुझु वीडियोज़ ठाहे शेयर कंदमि। सो मुंहिंजी बटणनि जी कलेक्शन मां कंहिं बटणनि जी कलेक्शन बि मां तव्हांखे ॾेखारियां। हिकिड़ो दॿो मां खणी आई आहियां सिर्फ़ु, ऐं उहे हिकिड़े बॉक्स मां ई काफ़ी बटण निकिरी ईंदा मुंहिंजा। कंहिं दफ़े मूड थियो जॾहिं महिनत थी लॻे ॾाढी शयूं खोटे कढण में ऐं शेयर करण में, सो मां उहे बि तव्हां सां इनशाला शेयर कंदमि। सो हीअ हिन महिल मां हिकिड़ो फ्रेम थी ठाहियां भित ते हणण लाइ, ऐं उनखां पोइ कंप्लीट करण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। टाइम थियो आहे 1:30 ऐं हाणे मां पंहिंजो हीअ वॉल डेकोर फ्रेम जेको आहे ठाहे पूरो कयो आहे। ॾिसो कीअं थो लॻे। ऐं हीअ फ्रेम ठाहिण बि सेखारियो अथमि। हीअ डीप फ्रेम आहे थोरो, त जीअं उभरियल आहे यानी, ऐं पोयां हिनखे हैंग करण जे लाइ हीअ आहे शइ। ठीकु आहे। सो इहा वीडियो तव्हां इनशाला सुभाणे ॾिसी सघंदव। ऐं छा छा कयो आहे, कीअं कीअं मूं हीअ बटण कुझु क्रिएट कया आहिनि, पाण कलर्स कुझु पेंट कया आहिनि ऐं किथां किथां कीअं कीअं अरेंज कया आहिनि। सो ऐं इलाही सारा सुहिणा सुहिणा बटण मूं जेके आहिनि बचाए छॾिया आहिनि, छो त जीअं हीअ हार्ट वारा आहिनि ऐं इलाही फ्लावर्स आहिनि, त इहे मां चाहींदमि त मां पंहिंजे ॿारनि जे कपिड़नि ते या घर जी शयुनि ते हणां, त इहे मां कोन यूज़ कया आहिनि हिन में। सो कोशिशि कई आहे। हीअ ॾिसो, हीअ प्यारा प्यारा बटण मूं छॾे ॾिना आहिनि, इलाही आहिनि, ख़ैर का हद न आहे। सो बहरहाल हाणे जेको आहे लंच ठाहींदमि मां, ऐं लंच में राति वारी पालक दाल पई आहे, सलाद कटींदमि, मानी पचाईंदमि, लंच थी वेंदो पूरो। उनखां पोइ नमाज़ पढ़बी, तेसिताईं सुराण बि अची वेंदी। टाइम थिया 6:15 शाम जा। नमाज़ पढ़ण खां पोइ थोरो मिड़ई हिते इंजॉय कयोसीं। आदत थी वई आहे शाम जो कुझु न कुझु खाइण जी। ऐं उनखां अलावा हिते चिकन कढी रखियो आहे, राति जो पचाईंदमि चिकन जी कढ़ाई। ऐं 2 कलाक विच में लाइट हली वई, इन करे इलाही सारो कमु न थी सघियो, पर अल्हम्दुलिल्लाह पोइ बि काफ़ी प्रोडक्टिव हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो गुज़रियो आहे। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती, तव्हां सां कचहरी कंदमि, उनखां पोइ वेंदमि वरी राति जी मानी ठाहिणु। ऐं चिकन कढी रखियो तव्हांखे उहो मां ॾेखारियो, ऐं सुराण कटे थी बसर टमाटा। 2 कलाक लाइट हली वई, 2 बजे खां 4 बजे ताईं, ऐं पोइ इलाही सारो कमु हुन में रहिजी वियो। न त अॼु थोरी मुंहिंजी प्लैनिंग में हुयो त मां कुझु एक्स्ट्रा अञा कुझु ठाहियां हा, उहो बि शेयर कयां हा, पर हाणे चवंदा आहिनि त बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में बि। सो उहो ईअं थी वियो। त बाक़ी उन टाइम में पोइ कुझु ख़ासि न थींदो आहे। 2 टे कम हूंदा आहिनि अहिड़ा, मां करे वठंदी आहियां, टाइम वेस्ट मां न कंदी आहियां। ऐं फ़ोन ते काफ़ी सारो कमु कयुमि। उनखां पोइ लाइट आई त कंप्यूटर ते कुझु कमु रहियल हो, ॾाढो ज़रूरी हो मुंहिंजो एडसेंस अकाउंट जे बारे में, उहो मूंखे सही करिणो हुयो, कुझु मसइलो हो। सो अल्हम्दुलिल्लाह पाण ई यूट्यूब खां सिखंदी आहियां, वरी पाण ई जेको आहे अमल कंदी आहियां, उन ते कमु थी वेंदो आहे। ज़ाहिर ॿार वांदा कोन्हनि, उन्हनि खे पंहिंजा एॾा सारा कम आहिनि, उन्हनि खे टाइम ई कोन्हे। सो ऐं मां चाहींदी आहियां त ईअं उन्हनि खे चिमड़ी न पवां त हाणे हे कयो, हाणे हे कयो। कोशिशि हूंदी आहे मुंहिंजी जेतिरो मूंखां थी सघे। हा, पोइ जॾहिं मुंहिंजे वस खां चढ़ी वेंदी आहे ॻाल्हि, त पोइ लाज़मी मां पंहिंजे ॿारनि खे ई चवंदी आहियां। सो बाक़ी जेको मां तव्हां सां इहो बटण वारो शेयर कयो, 2009 में इहो मां पंहिंजी किताब में लिखियो बि हो, ऐं इहा पिक्चर बि ठाही हुअमि। त उन खां वठी मां अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि इहो फ्रेम ठाहियो न आहे। त मूं सोचियो त इहो मूं प्रॉमिस कयो तव्हां सां, त मां पंहिंजे किताब मां कुझु सेखारींदमि। सो अॼु इहे पिस्तनि जे खलनि वारा गुल बि शेयर कया अथमि, ऐं सुभाणे इनशाला इहो बटणनि वारो फ्रेम शेयर कंदसि। त ॿुधाइजो ज़रूरु कमेंट करे प्लीज़ त तव्हांखे कीअं थो लॻे इहो। ऐं उनखां सवाइ बि कुझु आइडियाज़ आहिनि जेके मूंखे, जिन जूं वीडियोज़ ठाहिणियूं आहिनि। कोशिशि कंदमि त हिन किताब मां 2 टे ॿियूं बि वीडियोज़ ठाहे वठां। उनखां सवाइ गुल मूंखे इलाही सुठा ठाहिणु ईंदा आहिनि कागज़ जा, पर छा आहे जो हिकु दफ़ो जॾहिं उहे मेरा था थी वञनि न, उनखां पोइ उनजी का हैसियत नथी रहे। ऐं हिते त माना असां वटि आमतौर ते मिटी एॾी आहे जो उन्हनि शयुनि खे आख़िर असां शोकेस में त बंदि करे रखंदासीं कोन, गुल आहिनि त हिते हुते सजाइणा ई पवंदा। त इन करे मां कोशिशि कंदी आहियां त इहे न ई ठाहियां त बहितर आहे। 1-2 दफ़ो जेके वीडियो ठाहिण जे लाइ ठाहियमि, बसि पोइ उहे जीअं मेरा थी विया त मां उछलाए छॾिया। त ईअं 2 गुलनि जूं, 2 क़िस्मनि जे गुलनि जूं वीडियोज़ आहिनि। ऐं आर्टिफिशियल बि मां न वठंदी आहियां, छो त उन्हनि खे बि घणो करे त संभालणु
साफ़ु करणु मेंटेन करणु थोरो ॾुखियो आहे। हालांकि मां इन जी बि वीडियो ठाहे चुकी आहियां। ऐं बसि इहो हूंदो आहे जेके नेचुरल प्लांट्स आहिनि ॿाहिरि रख अङण में, मथां जेको आहे थोरो पाणी हार साफ़ु थी वेंदा आहिनि पंहिंजो पाण, या आले कपिड़े सां उगी बि जेके अंदरि मूंखे मनी प्लांट रखियल आहिनि, कॾहिं मां उन्हनि जे पननि खे आले कपिड़े सां बि उघंदी आहियां त कमु थी वेंदो आहे। त बहितर इहो आहे जेके मेंटेन करणु सवलो हुजे। ऐं अॼुकल्ह जीअं टाइम त जेतिरो बि आहे मां वटि तवानाई घटि आहे। ऐं जॾहिं तवानाई हुई त टाइम घटि हो, छो त मां जॉब बि कंदी हुअमि, मां पंहिंजो एग्ज़िबिशन्स बि हणंदी हुअमि, गॾु गॾु किताब बि लिखां, त उन में मुंहिंजो इलाही सारो टाइम जेको हूंदो हो लॻी वेंदो हो, त मूंखे टाइम घटि हूंदो हो। ऐं तवानाई इलाही हूंदी तॾहिं मां इलाही सारा कम गॾु गॾु कंदी रहंदी हुअसि। ऐं हाणे टाइम आहे, तवानाई थोरी घटिजी वई आहे। चवंदा आहिनि उर्दू में अलाए चवणी आहे या शेर आहे, जेको बि आहे, त हिकिड़ी लाइन मूं किथे पढ़ी त जब नज़र मिल गई तो नज़ारा गया। मुंहिंजे ख़्याल में इहा कंहिं नज़म जी का लाइन आहे। सो टाइम मिलियो त ताक़त हली वई, ताक़त हुई त टाइम न हो। उन महिल बि टाइम हो अल्हम्दुलिल्लाह, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन महिल जॾहिं एॾा सारा कम पिया कजनि त उहो टाइम हर कंहिं कम जे लाइ मैनेज न पियो करे सघे। ऐं सॼी उमिरि मां जेको आहे अलाए केॾा साल थी विया आहिनि त मां जमा कंदी आहियां चंदा। चंदो थियो, सामान थियो, छोकिरियुनि जे शादियुनि लाइ, कंहिंजी पढ़ाई लाइ, ग़रीबनि जी हेल्प लाइ। पोइ मां चवंदी हुअमि काश जेकर कंहिं वटि फालतू टाइम हुजे, एक्स्ट्रा टाइम हुजे त उहो बि ॾिए, पोइ उहो मां जेकर पाण ई खणा हा, उहो मां जमा करे ख़रीद करे वठां, ॿिए कंहिंखे न ॾियां मां उहो। त मुंहिंजो बसि न पुॼंदो त मां चाहींदी आहियां त ॾींहं राति जेका न घटि में घटि भला 30 कलाकनि जा त हुजनि, 24 जे बजाए। टाइम जेको आहे घटि आहे ज़िंदगी में ॾाढो, सो हुनजो क़दुरु कयो। अॻु में बि मां चई चुकी आहियां त ज़िंदगी टाइम आहे, टाइम जेको आहे ज़िंदगी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजी ज़िंदगी जेका हिकिड़ो फिक्स टाइम पीरियड आहे, हेतिरा साल, हेतिरा महीना, हेतिरा कलाक, ॾींहं, हफ़्ता, मिंट, सेकेंड, बसि जीअं ई उहो टाइम पीरियड पूरो थींदो बसि ख़तमु। सो बहितर इहो आहे त टाइम न ज़ाया कजे, छो त असां अगरि 1 मिंट था ज़ाया कयूं या 1 ॾींहुं या कलाक, त उहो असां पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो था ज़ाया कयूं। इहो मुंहिंजी सोच आहे पंहिंजी। त इन करे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त वक़्तु जेको आहे घणे खां घणो इस्तेमालु कजे। ऐं मूं पंहिंजी ज़िंदगीअ में टाइम खे निपूड़ियो आहे। याने यादि थो अचे मूंखे अहिड़े क़िस्म जा कार्टून या अहिड़ा लतीफ़ा तव्हां बि ॿुधा हूंदा त पुलिस स्टेशन में अगरि डॻी वञे ऐं उतां निकिरे त चवंदी अचे त मां हाथी आहियां, मां हाथी आहियां, पुलिस हुन खां सभु मञराईंदी आहे। त मूं वक़्त खां ईअं मञरायो आहे, मूं वक़्त मां उहो कुझु कशि कयो आहे, उहो कुझु कढियो आहे जेको पॉसिबल न हो। इहो अलाह जो करम आहे मूं ते। त मां पंहिंजे उन ज़िंदगीअ जे, उन हिकिड़ी ज़िंदगीअ जे हिकिड़े टाइम में मां सम्झां थी 3 माण्हुनि जेतिरो कमु कयो हूंदो घटि में घटि। ऐं मां उन ते ख़ुशि आहियां ॾाढी। मां इहो ई चाहियो, इहो कयो। सो अलाह बि महिरबानी आहे, अलाह बि जेको आहे हिमत ॾेई थो छॾे। बाक़ी हाणे हिन उमिरि में जॾहिं मशीनरी वीचारी अचे, थकी आहे, पुराणी थी आहे, त उनखे रेस्ट खपे, त इहो नेचुरल आहे। जीअं मां पहिरियों बि चयो हो त जॾहिं असां पाण केयर न कंदा आहियूं न, त कुदरत पाण ई असांजे लाइ वसीलो को ज़रियो पैदा कंदी आहे, को सबबु पैदा कंदी आहे, त हाणे चुप करे वेह, घणो थी वियो। सो बहरहाल पोइ बि ज़िंदगीअ जो गाॾो त हलंदो रहंदो इनशा, जेसिताईं हयाती आहे। ऐं इलाही साल पहिरियों खां जॾहिं मां सफ़ा नौजवान हूंदी हुयमि, तॾहिं खां मां अहद कयो हो त मां कॾहिं बि पोड़ी न थींदमि। मज़े जो अहद आहे न। त सभिनी चयो छो नज़र घटि थी वेंदी, माण्हू ॾंद भॼी पवंदा आहे, मूं चयो हा बिल्कुलु। ऐं अॼु मां उन स्टेज ते आहियां जो नज़र घटि आहे, चश्मो लॻो पियो आहे, ॾंद अञा सलामत आहिनि, पंहिंजा आहिनि ज़ाती, वार छा थी विया आहिनि, अक्सर उन्हनि खे डाई करण जी नौबत अची थी वञे। त पर उनजो मतिलबु इहो न आहे त मां पोड़ी थी वञा। उमिरि जेका आहे न, उहा सालनि जो मामिलो न हूंदी आहे। उमिरि जेका आहे उहा फीलिंग्स जो मामिलो हूंदी आहे। तव्हांजा अहसास कीअं आहिनि, तव्हां महसूसु कीअं था कयो। छा मां इहो करे सोचां हे एॾी उमिरि थी वई, बसि मुंहिंजो मां उते किरी पवां, बेहोश थी वञा, कुंड वठी वेही रहां, त बसि मां त वॾी थी वियमि। न, बिल्कुलु बि न। जेसिताईं सिहत सलामत आहे, जेसिताईं हथ पेर सलामत आहिनि, अकुलु कमु थो करे, नज़र ठीकु आहे, इनखे नज़र ठीकु ई चइबो न। अगरि चश्मो लॻियल आहे त का ॻाल्हि न आहे, यानी नज़र में अगरि थोरो घणो फ़र्क़ु आयो आहे त उनजो बंदोबस्तु थियल आहे, उनजो हल मौजूदु आहे, त उनखे बहानो नथो ठाहे सघिजे। अहिड़ी तरह का बीमारी सीमारी आहे, उनजो इलाजु मौजूदु आहे, उनखे बि बहानो नथो ठाहे सघिजे। पॉज़िटिव सोचिजे, पॉज़िटिव अमल कजे, ऐं कंहिं शइ खे वजह सबबु या बहानो न ठाहिजे, कुझु न करण जो, कुझु कंदो रहिजे। वञिणो आहे न हर कंहिंखे, हीअ दुनिया छॾणी आहे आख़िर, त बहितर इहो आहे त पोइ कुझु चङो नालो छॾे वञिजे, कुझु 4 माण्हू इज़त सां यादि त कनि न।
घटि में घटि पोयां गिला त न थिए, हूअं मुर्दे जी गिला न थींदी आहे, पर पोइ बि जेका तारीफ़ थिए त उहा असली हुजणु खपे। सो बहितर इहो आहे त किन चइनि माण्हुनि जे दिलनि ते पंहिंजा नक्श छॾे वञनि गहरा, किन जे यादुनि में सुठनि लफ़्ज़नि में रहिजी वञिजे, पोयां को जेको आहे ख़राबु लफ़्ज़नि में यादि न करे। सो अलाह महिरबानी आहे ॾाढो, ऐं असांजी सोच ते, असांजी नियत ते, असांजे पंहिंजे ख़्यालनि ते इलाही दारोमदार आहे इन शइ जो। त असां पंहिंजी ज़िंदगी कीअं था गुज़ारियूं, ॿिया असां मां छा था हासिलु कनि, असां मुआशिरे खे छा था ॾियूं, असां पंहिंजे ख़ानदान खे छा था ॾियूं, असां पंहिंजे ॿारनि खे छा था ॾियूं, इहो सॼो असांजी सोच ते, असांजी नियत ते, असांजे अमलनि ते, असांजे ख़्यालनि ते दारोमदार थो रखे। सो जेकॾहिं सोच सुठी आहे, नियत, अमल, ख़्याल सभु सुठा आहिनि, त यकीननि असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे घर खे, ख़ानदान खे, मुआशिरे खे कुझु न कुझु चङो ॾेई वेंदासीं। सो अलाह सभिनी खे कुझु चङो करण जी, चङो ॾियण जी तौफ़ीक़ ॾे। अलाह खां तौफ़ीक़ जी दुआ घुरिजे, ऐं सिर्फ़ु दुआ घुरिजी आसिरे में न वेही रहिजे त मां अलाह खां तौफ़ीक़ जी दुआ घुरी छॾी आहे, न। अलाह खां तौफ़ीक़ घुरी असांजी ज़िमेदारी ख़तमु नथी थी वञे। तौफ़ीक़ घुरण सां गॾु गॾु असांजो अमल बि उन में, असांजी कोशिशि, असांजी जिदोजहद उन्हनि ॻाल्हियुनि में शामिलु हुजणु खपे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, इलाही ॻाल्हाइजी वियो, ऐं इनशा ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां तव्हांजे लाइ इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। आबाद हुजो, सलामत हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कंदा रहो, पंहिंजी धरती देस खे कॾहिं न विसारिजो, उन सां सचा हुजो, ठीकु आहे। सो इनशा जेकॾहिं अलाह चाहे सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं